अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, अॼु तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं रियासत ड्रामे जा दबंग सीन जेके शूट थी चुका आहिनि दोस्तों। ऐं उमेद अली कलवर साहब जेको बहितरीनु एक्टर आहे, ऐं असांजो आज़म मेंगल साहब जो जेको टक्कर ॾेखारे वियो आहे दोस्तों रियासत ड्रामे में। त तव्हां हिन पिक्चर ॾिसी रहिया आहियो त दोस्तों, हिन पिक्चर मां साफ़ असांखे ॾिसण में अचे थो त पहिरें जी सूरत में जेको आहे त उमेद अली कलवर जेको वञी रहियो आहे, ऐं उहो आज़म मेंगल जी जेको आहे त उतां ते रेस्ट कंदो, उते बीहंदो दोस्तों। पहिरियों कुतनि जी माना जेको आहे त पहिरें खे जेको खणी वेंदा सिधो आज़म मेंगल जी ओताक ते खणी वेंदा, ऐं उते जेको आहे त आज़म मेंगल साहब ऐं उमेद अली कलवर जी जेका लफ़्ज़नि जी ॾे वठि थींदी। ऐं कुझु माण्हू अहिड़ी कमु जेको आज़म मेंगल करायो हूंदो या कंहिं ॿिए माण्हू कयो हूंदो, जेको इल्ज़ाम जेको आहे त आज़म मेंगल ते ईंदो, ऐं जेको आहे त उमेद अली कलवर साहब ऐं आज़म मेंगल जो जेको टक्कर थींदो पाण में दोस्तों। त रियासत ड्रामो जेको आहे त हिकु माना ब्यूटीफुल ड्रामो पेश कयो वियो आहे दोस्तों। ऐं हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो त सभिनी जेके एक्टर आहिनि त उनखे मुख़्तलिफ़ जेके रोल ॾिना विया आहिनि दोस्तों। डिफरेंट कहाणी आहे हिन ड्रामे जी, ऐं तव्हांखे जेको आहे पसंदि ईंदी, इंतिहा हिन में मज़ो हूंदो, ऐं तव्हां हिन कहाणीअ मां मुतमिन थींदा दोस्तों। त अॼोका सीन इन नाले हुया दोस्तों त आज़म मेंगल ऐं उमेद अली कलवर जो जेको टक्कर ॾेखारियो वियो आहे दोस्तों हिन ड्रामे में। त मूं सोचियो त तव्हांखे ॿुधाइजे त हिन ड्रामे में केतिरो मज़ो हूंदो, जॾहिं त आज़म मेंगल ऐं दोस्तों उमेद अली कलवर जो जंहिं ड्रामे में टक्कर ॾेखारियो वेंदो आहे त उहे ड्रामा ब्यूटीफुल ऐं हिट वेंदा आहिनि दोस्तों। जीअं त तव्हां ॾिठा हूंदा त बहितरीनु ड्रामा थी गुज़रिया आहिनि। त काफ़ी ड्रामनि में ईअं हूंदो आहे त उमेद अली कलवर ऐं आज़म साहब जो टक्कर हूंदो आहे, त हिन ड्रामे में बि ईअं ई आहे, उमेद अली कलवर ऐं आज़म मेंगल जो टक्कर हूंदो। ऐं विच ते जेके ॿिया एक्टर आहिनि उहे बि माना बेस्ट एक्टर आहिनि। सभिनि जा सीन जेके त ब्यूटीफुल हूंदा, धमाकेदार हूंदा, ऐं तव्हांखे पसंदि ईंदा। हीउ ड्रामो जेको आहे त तमामु तेज़ी सां शूटिंग हुनजी थी रही आहे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।